अस्सलाम वालेकुम या अली मदद माया महर फ़कीर। हिन वक़्तु असीं लाड़काणे खां लाड़काणो दादू सेवण क्रॉस करे आमरी खां क्रॉस करे काज़ी अहमद वारे बाईपास ते बीठा आहियूं छो त बुख लगी हुई। हीउ रस्तो पोइते वञे थो अलाह तव्हांखे निकिरे सेवण शरीफ़, ऐं हीउ रस्तो पोइते वञे थो कराची। हेॾां पुल बि आहे, पुल तां हिकु रस्तो काज़ी अहमद जे तरफ़ वञे थो। हीउ अल मदीना सॉरी सुपर मक्का रेस्टोरेंट आहे, ऐं हिन पासे जे पोयां खोसन जो होटल आहे, हिकिड़ो होटल आहे सुपर मदीना रेस्टोरेंट, ऐं हीअ सुपर मक्का रेस्टोरेंट जिते असां मानी खाधी आहे। पर अफ़सोस इहा आहे त हिते मानी महांगी आहे, मुसाफ़िरनि खे लुटो फिरियो थो वञे। हिकिड़ी मानी खा त 15 रुपया, चांहि पी त 70 रुपया। तो हिते गवर्नमेंट जे हिसाब सां को चेक एंड बैलेंस न आहे, को पुछण वारो न आहे। हर कंहिंजी पंहिंजी दादागिरी आहे, हर कंहिंजी पंहिंजी मस्ती आहे। हिते पेट्रोल पंप बि आहे, ॾाढो सुहिणो सेफ्तो इलाइक़ो आहे। ऐं दादू खां सेवण ताईं, सेवण खां अजामशोरे ताईं रोड किथे किथे सिंगल आहे, किथे किथे डबल आहे, पर रस्तो तमामु प्यारो, तमामु भलो आहे। सो दिलि चयो त हिते हल्को हल्को वॾो भरिजे ऐं हिन कुझु लम्हनि खे, कुझु पलनि खे यादगिरी लाइ महफ़ूज़ रखिजे। सो अलाह ख़ैरु कंदो, मोकिलाणी न आहे, दिलि दुआ में यादि। अस्सलाम वालेकुम महर फ़कीर, आमरी, ज़िलो जामशोरो, सिंध। ख़ुदा हाफ़िज़, दुआ में यादि कजो। आई लव यू। हिकु चिमीअ जो सुवालु आहे।